अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडी मिठूर बाबाला मोलू 12 इमाम 14 मैसूम पार्ट नंबर 6। हज़रत सैयदा फातिमा ज़ोहरा सलामुल्लाह अलैहा ज़ुहूर नूर 20 जमातुल सानी सन 562, शहादत 3 जमातुल सानी सन 11 हिजरी, मकामी मुदफ़ुन जन्नतुल बकिया मुनव्वरा मदीना मुनव्वरा, ज़ाहिरी हयात 18 वरिया। अमड़ जो ना हज़रत जो असां जो मुताता नालो फातिमा सलामुल्लाह अलैहा, पीउ जो नालो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अमड़ जो नालो बीबी खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा उम्मुल मोमिनीन, लक़ब ज़ोहरा सैयद निसाल आलमीन ताहिरा साबिरा, सच्ची साइण सगोरी सिद्दीक़ा ज़ाकिया राज़िया अल मर्ज़िया अल बतूल अल खैर निसाल मरियम अल कुबरा सैयद निसा, जनाब सैयदा अलैहिस्सलाम साइण खदीजा अल कुबरा जे बचड़ी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी न्याणी मौला अली अलैहिस्सलाम जिन जी घरवारी हसनैन करीमैन जी अम्मा ऐं असांजे आकाज़ादी इन दुनिया में 20 जमातुल सानिय ते तशरीफ़ फरमा दी। संदन पाक व ताहिर नूर पूरे मुल्क जे सभिनी घरनि में फैलिजी वियो, मग़रिब तोड़े मशरिक़ जे नूरानी घेरे में जकड़े वरितो। संदन आमद बैद जन्नतुल फिरदौस जा 10 ख़वातीन हिकु तशत ऐं आफ़ताब खणी आयूं। जनाबे सैयदा खे पंहिंजे हथनि मुबारकनि ते खयो, नईअ तश्त में आबे कोसर जो गुस्ल ॾिनो ऐं 2 सफ़ेद कपिड़ा पहिराया, जिन जे ख़ुशबू सां पूरो घर मुअत्तर थी वियो। उन बैदि जनाब बीबी खदीजतुल कुबरा जिन साइण अलैहिस्सलाम पंहिंजे गोद में वरितो ऐं ख़ूब प्यार कयाऊं। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जनाबे सैयदा जिन सां तमामु घणो प्यार कंदा हुआ। माण्हुनि पाण सगोरनि खां पुछियो त अव्हां औरतुनि मां कंहिंसां वधीक प्यार कंदा आहियो, त पाण जवाबु ॾिनाऊं त हज़रत फातिमा ज़ोहरा सलामुल्लाह अलैहा जिन सां। ऐं जॾहिं खां न पुछियो वियो त मर्दनि मां कंहिंसां प्यार कंदा आहियो, त पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿुधायो त हज़रत अली अलैहिस्सलाम बिन अबी तालिब अलैहिस्सलाम जिन सां। पाण जॾहिं बि कंहिं सफ़र ते वेंदा हुआ त सभ खां पहिरियां जनाबे सैयदा जिन सां मिलंदा हुआ, ऐं जॾहिं वापसि ईंदा हुआ त बि सभ खां अॻु जनाबे सैयदा जिन सां अची मिलंदा हुआ। जॾहिं बि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत फातिमा सलामुल्लाह अलैहा जिन पाण सगोरनि सां मिलण ईंदी त पाण इज़त ख़ातिर पंहिंजी जॻह तां उथी बीहंदा हुआ ऐं खेनि पाण सां गॾु विहारींदा हुआ। साइण सगोरीअ खे इहो एज़ाज़ आहे जो 11 आइमा मैसूमन अलैहिस्सलाम जिन जे वालदा माजिदा जो शरफ़ हासिलु आहे। इहो शरफ़ काइनात में कंहिंखे बि हासिलु न आहे ऐं न वरी को अहिड़ो को ॿियो मिसाल मिले थो। हज़रत फातिमा ज़ोहरा सलामुल्लाह अलैहा पंहिंजे घर जो समूरो कमु पाण कंदी हुई। ॿुहारी ॾियणु, खाधो पचाइणु, जंड पीअणु ऐं ॿारनि खे पालणु। पाण कॾहिं पंहिंजे मुड़ुस खां का बि फरमाइश न कयाऊं। साणनि फिज़ा कनीज़ा सैयदा जे अचण बैदि हिकु ॾींहुं कमु साइण फिज़ा सलामुल्लाह अलैहा कंदी त ॿिए ॾींहुं जनाबे सैयदा पाण कमु कंदी हुई। पाण फरमाईंदी हुई त औरत जे लाइ सभ खां बहितर इहो आहे त हू पंहिंजे घर में रहे, जो उन वक़्त जो ख़ुदा जे वधीक वेझो हूंदी आहे। मुड़ुस खे कॾहिं बि कंहिं शिकायत जो मौक़ो न ॾींदी हुई। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन फरमाईंदा हुआ त जनाबे फातिमा ज़ोहरा सलामुल्लाह अलैहा इबादत में मुंहिंजी बहितरीनु मददगार आहे। पाण फरमाईंदी हुई त औरत जो जहाद मुड़ुस सां सुठो सलूक आहे। जनाब हसनैन जिन जो फरमाईंदा हुआ त संदन वालदा रातिनि जो देरि ताईं नमाज़ अदा कंदी रहंदी हुई ऐं नाना जे उम्मत ऐं पंहिंजे औलाद सां मुहबत करण वारनि लाइ दुआऊं घुरंदी हुई। अगरि मौला अली अलैहिस्सलाम जिन न हुजनि हा त संदन केरु हमसर न हुजे हा। उन में को बि शक न आहे त जनाबे सैयदा ताहिरा शजरे नबूवत जे शीरी समर आहे। इहा ई वजह आहे जो ॿारनि खे तरबियत ॾियण में पाण हिकु बहितरीनु मिसाल आहिनि। तरबियत जो असुलु मक़सदु शख़्सियत जी तइमीर आहे। रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा त मुंहिंजी धीउ फातिमा ज़ोहरा सैयदतुल निसाल आलमीन अवलीन आख़िरीन आहिनि ऐं मुंहिंजे जिस्म
जो टुकड़ो मुंहिंजे अखियुनि जो नूर दिलि जो मेवो आहे मुंहिंजो रूह आहे। जॾहिं फातिमा सलामुल्लाह खे रंजायो, जंहिं फातिमा सलामुल्लाह खे रंजायो उन मूंखे ॾुखायो, ऐं जंहिं मूंखे ॾुखायो उन अलाह खे ॾुखायो। जंहिं फातिमा ज़ुहरा खे ग़ज़बनाक कयो उन मूंखे ग़ज़बनाक कयो। जनाबे सैयदा जंहिं वक़्तु महराब इबादत में पंहिंजे रब जे साम्हूं बीहंदी आहे त संदनि नूर मलाइके ॾे तरह ॾिसंदा जहिड़ी तरह ज़मीन में रहंदड़ सितारनि खे ॾिसंदा। फातिमा जे बदौलत ताला संदनि मञींदड़नि खे जहन्नम खां निजात ॾींदो। फातिमा में वेंदड़ सभिनी औरतुनि जी सरदार आहे। इमामुल अंबिया हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त फातिमा जन्नत में वेंदड़ सभिनी औरतुनि जी सरदार आहे। फातिमा जी रज़ा सां अलाह ताला राज़ी थिए थो। जंहिं फातिमा खे इज़ा ॾिनो न मूंखे इज़ा ॾिनो। फातिमा जे बदौलत ख़ुदा ताला संदनि मञींदड़नि खे जहन्नम खां निजात ॾींदो। मर्दनि में केतिरा ई कामिल इंसान थी गुज़रिया आहिनि, पर औरतुनि में सिर्फ़ु 4 औरतूं कामिल गुज़रियूं आहिनि। हज़रत मरियम, हज़रत आसिया, हज़रत खदीजा, हज़रत फातिमा सलामुल्लाह अलैहा। ऐं उन्हनि मां फातिमा खे कमाल जो दर्जो आहे। 14 सितारे सुफ़ो नंबर 99। उलमान जो बयानु आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे न्याणी सैयदा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जिन सां बेइंतिहा मोहबत कंदा हुआ ऐं संदनि तमामु घणी इज़त कंदा हुआ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि कंहिं ग़ुज़वा ते वेंदा हुआ त सभ खां आख़िर में सैयदा फातिमा खां रुख़सत थींदा हुआ, ऐं जॾहिं वापसि ईंदा हुआ त सभ खां अॻु में सैयदा फातिमा वटि तशरीफ़ फरमा ईंदा हुआ। जॾहिं सैयदा फातिमा ज़ुहरा ईंदी हुई त हुज़ूर जिन उथी बीह संदनि इस्तक़बाल कंदा हुआ ऐं कंहिं पंहिंजी जाइ ते विहारींदा हुआ। मोरख़ीन ऐं मुहदसिन जो इतिफ़ाक़ आहे त आया त तहीर जे नुज़ूल खां पोइ 9 महीननि ताईं मुसलसिल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रोज़ानो फजर जे निमाज़ जे वक़्तु सैयदा फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जे घर जे दरवाज़े ते वञी फरमाईंदा हुआ त ख़ुदा ताला तव्हांखे हर ग़िज़ाज़त खां पाक ऐं पाकीज़ा कयो आहे। जॾहिं हर तरफ़ कुफ़र ऐं जहालत जी कराण फैलिजी चुकी हुई, माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे पैदा थींदे जीअरो दफ़न करे छॾींदा हुआ। अहिड़े तारीख़ी दौर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घर में सैयदा फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जे आमद ते ऐं संदनि आमद बासारत सां अहिड़ो नूर चमकियो जंहिंजे शान तारीख़ में ॿुॾल दुनिया खे जगमगाए छॾियो। सैयदा फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जी आमद बासादत ख़ानदानी बनी हाशिम अला ख़ुशियुनि ऐं मुसरतुनि जो पैगाम खणी आई ऐं सभई संदनि आमद ते इंतिहाई ख़ुशि थिया। जनाबे सैयदा अलैहिस्सलाम जे आमद बासादत सन में मुर्खिन में वॾो इख़्तिलाफ़ आहे। किन संदनि आमद जे साल 62 खां 1 साल पोइ ॼण आयो आहे, किन खां 3 साल अॻु लिखियो आहे ऐं किन वरी 62 खां बि साल अॻु लिखियो आहे। पर शिया उलमा उन ते मुतफ़िक़ आहिनि। जनाबे सैयदा जी आमद बासादत 62 खां 5 साल पोइ 20 जमातुल सानी 46 आमुल फ़ील 615 ईस्वीअ ते थी। सैयदा फातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जिन खीर पीअण वारो ज़मानो दीन इस्लाम जे इनक़लाबी दौर में गुज़रियो। हीउ उहो दौर हो जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रिसालत ते मबूस थी चुका हुआ ऐं दीन जी तबलीग खे ख़ुफ़िया नमूने जारी रखियो हुआऊं। पर जॾहिं काफ़रनि जा ज़ुल्म ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त कंदे रब पाक पारां किन खुलियल नमूने दीन जी दावत ॾियणु, तबलीग करणु ऐं मुशरिकनि जी परवाह न करण जो हुकुम मिलियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुलियल नमूने दीन जी तबलीग शुरू कयाऊं। जॾहिं दीन जी तबलीग आम उठी त काफ़रनि पारां किन तकलीफ़ुनि ऐं अज़ियत ॾियण जे सिलसिले में वाध आई। जॾहिं काफ़रनि हर तरह जो ज़ुल्म ऐं तशदुद जे बावजूदु हक़ जे उन पैगाम खे रोकण में नाकाम थिया त हिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे क़त्ल करण जो मनसूबो जोड़ियो। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम खे काफ़रनि जे उन नापाक क़दमनि जी ख़बर पइजी वई।